ओ सोना तोखे लखे मुबारक तू जो महबूब को इए कोने। अल्लाहु अकबर कबीरा तू जो महबूब इए कोने जो महबूब वनी मदीने में सुतो तोखे विसारे छे न न न न। और अक्सर चवंदो आहे त आऊं कमीनो आया जो पांजे नबी सा वफा न थो कया। ई त मां बदनसीब आया जेको पांजे नबी जे लाइ वक्त न थो कढा। वो जो महबूब त इहो आ जमे तब तोखे याद करे, मक्के में हुजे तब तोखे याद करे, मदीने में हुजे तब तोखे याद करे, मेराज ते वने तब तोखे याद करे। कब्र में आखिरी वक्त मुस्तफा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी जात बरकत खेलना है। हजरत शेर खुदा अली मुर्तजा रज़ी अल्लाह ताला नो फरमाइन था महबूब के कब्र में ला थम दिल में ख्याल थियो हाने मुस्तफा जे मथा फटा रखंदा सी मिट्टी भराए छडींदा आखिरी आखिरी दीदार करे वठा, आखिरी आखिरी दीदार करे वठा। अल्लाहु अकबर कबीरा। हजरत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो फरमाइन था वो सोचो हाने केर भी कब्र में कोने सब बाहर निकली वया, मां महबूब जो सौट आया, मां महबूब जो न्याणो आया। हाने आखिरी आखिरी मां कब्र में नथुस दिल में ख्याल थियो हाने फटो लगाए छडणो आ, हाने त वनी महशर जे मैदान में मुलाकात थियणी आ। आखिरी आखिरी मुलाकात पांजे हबीब सा करे वठा, आखिरी आखिरी दीदार करे वठा। चवे तो महबूब जे चेहरा अनवर ता जिए जो कफन हटाए मत मुस्तफा जा चप मुबारक चुरन पिया। हिकड़ो अकुल जो अंधो कलमो पढ़ी भी चवे तो त नबी मरी वयो। अरे नबी जी त गाल ही परे आ, कालो की गाल आ, सोशल मीडिया में वीडियो पई आ। अल्लाहु अकबर कबीरा। सोशल मीडिया की वीडियो आ, कराची जो हिकड़ो नाथवाना ओ गुजारे तो वने। अल्लाहु अकबर कबीरा गुजारे तो वने। गुजारे वजन का बाद में हुन जो जनाजो थे थो, जनाजे का बाद में मानू मथा दुरूद सलाम पिया पढ़न, हुन जी हिकड़ी अख अध खुलियल आ, हुन जा चप पिया चुरन। महबूब जी जात महबूब आ, हु त वराउल वरा है, हुन जी त गाल ही कोने। मुजो अकुल जा दुश्मन तू केड़े नबी जे मथा कलमो पढ़ियो जेको मरी वयो, गाल खत्म थी वई। असा जो ना 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 मुस्तफा जी जात अज भी पांजी कब्र में हयात है, दरगो हयात है न, बल्कि मुस्तफा जी रूहानियत हर उम्मती सा गदा। उसे फरमाइन था तमाम जेको पांजे घर दाखिल थे तो पांजन घर वारन के चे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे करे घर में केर भी न हुजे असा पांजे हथ सा कुंडी खोलियो पो छा कयो। मुझे मदीने वाले साईं फरमायो जिए जो घर जी कुंडी खोले अंदर दाखिल थियो, घर में केर भी कोने तो चो अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। सोना महबूब तो ते दुरूद छो और फरमाया मुझी रूहानियत हर मोमिन जे घर में हुंदी आ, मां हर पांजे उम्मती सा गड हुंदो आहियां। बियो को हुंदो जे जो जन कलमो पढ़ियो जे कदा चो त मरी मिटी थी वियो। असा जो महबूब हयातुल नबी महबूब। हजरत अली और मुर्तजा फरमाइन था वो महबूब जे चेहरे मुबारक ता कफन हटायम, हबीबन करीमन जा चप मुबारक चुरन पिया। अल्लाहु अकबर कबीरा। जमीन मैली नहीं होती, ज़मन मैला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मैला नहीं होता। महबूब जी जात त वराउल वरा है, वराउल वरा है, वराउल वरा है। आज सोशल मीडिया में का गाल लिखे कोन थी, तवा यूट्यूब ते सर्च करे दिसो तवा के सवेरियो कब्रों में लगियो जेके 50-50 साल का बाद में खुल लगियो। को नमाजी हुंदो, को आशिक रसूल हुंदो, को नातखान हुंदो, को आलिम हुंदो, 50 साल का बाद में अन्या भी उन जा चेहरा ओए बहकदा हुंदा। मरदो मरदूदा, मरदो मरदूदा, आशिक रसूल मरदो ना है। तुझे सीन पोइ जुमे ते मुतवा के बाकी बुधायो हो पीछे रोज़े वारन जी मलफूजात शरीफ जो त पाण हुन चोर हु जो रस्ते में आवी दे दिठई त एकड़ो ढांचो झंग में पयो आ, हुन जो पूरो वजूद करी वयो आ, पर हुन जो चेहरो, हुन जो ज़बान, हुन जी ज़बान, हुन जो बात सलामत। हुन पुछस ही छा माजरा जे मुझे मुर्शिद मुके जिक्र न हो ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र पियो कया तरे मुझी ज़बान सलामत आ। जो यार जे जो उम्मती मुस्तफा वारो कलमो पढ़े त उन जी ज़बान सलामत हुंदी आ। वाह कुर्बान वजा महबूब तू जो मकाम केड़ो हुंदो। हजरत शेर खुदा पाक फरमाइन था महबूब जा चप चुरन पिया। अल्लाहु अकबर। महबूब जा
छप चुरन पिया। हजरत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो मुंह दिल में सोचियो हाणे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ज़ाहिरी पर्दो फरमाए बया महबूबन जा चपड़ा मुबारक चुरन पिया। आला हजरत फरमाए तो पतली पतली गुले कुदस की पत्तियां। वाला हजरत वाह तुझे इश्क ता कुर्बान। हर के शायरी कई पर उर्दू में जेड़ी शायरी आशिक रसूल अहमद रजा कई एड़ो शायर को दुनिया में आहे ही कोई। महबूब जे चपड़न जी तारीफ दो करे जे तो पतली पतली गुले कुदस की पत्तियां उन लबों की नज़ाकत पहला खो सलाम मुस्तफा जाने पहला खो सलाम शमाए बज़ में। सैयद आला हजरत असा के सबक ॾिनो जो तो महबूब सां वफा कीअं कजे वफा जेको कब्र में भी याद पियो रखे जे तो आसियो थाम लो दामने मुस्तफा। महबूब जे दामन खां सिवाय किथे जगह है न साईं ना 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 ना। इतना जे कने मोह मोड़े वरतो तभी का शे कायनात में आहे ही कोई। तो जिंदगी भर इबादत कर तो कायनात पूरी अल्लाह जी राह में खैरात करे छड़ सोना कोने जी का अहमियत कोने जे तो दरे मुस्तफा ताई न पहुंचे। आला हजरत अल्लामा इकबाल रहमतुल्लाह ताला ने फरमाया ऐशा बरसा खेश के दीन हमाउस्त गर ऊ न रसीदी तमाम बू लहबीस्त। अल्लामा इकबाल चवे तो मुस्तफा जे दर रखा सिवाय ईमान किते मिलदो ही कोई। ईमान आहे महबूब जे दर ते झुकण महबूब जे दर ते पहुचण ईमान आ। तो सैयद आला हजरत फरमाइन था गुनाहगारो किथे था गोलींदा वतो के था गोलींदा वतो के दर ते था वञो पिया। अचो तव्हां खे दरे मुस्तफा ॿुधाया अचो तव्हां खे एड़ो दर ॿुधाया जॾहिं उन वटि वेंदो त हू रहमतन वारी चादर में तव्हां खे ढके छॾींदो। आसियो थाम लो दामने मुस्तफा फिर पढ़ो रब की रहमत पहला खो सलाम मुस्तफा जाने खो सलाम शमाए बज़ में। आखिरी शेर असा सलातो सलाम जो अक्सर पढ़ंदा आहियूं माण्हू समझनि कोन था उन शेर के सैयद आला हजरत कमाल करे छॾियो। अॻ में शेर ॿुधो पोइ तव्हां खे जो मफ़हूम ॿुधायां जे तो मुझसे खिदमत के खुद सी कहे हाँ रज़ा। क़यामत जो ॾिहाड़ो हुजे अल्लाह जी ज़ात पंहिंजे ज़ात सां जलवागर हुजे महबूब जी ज़ात मौजूद हुजन ऐं फरिश्ता सफ़ू ठाहे बीठा हुजन माण्हू बीठा हुजन आला हजरत अहमद रज़ा भी उन वक्त बीठो हुजे वो फरिश्ता चवन अहमद रज़ा जेको जिंदगी में मुस्तफा जो सलाम पढ़ंदो है अज पढ़ी ॿुधाए ये तो मुझसे खिदमत के खुद सी कहे हाँ रज़ा वो सला तो सलाम अब सुना ओ जरा मुस्तफा जाने रहमत का ज़बान खामोश न मुस्तफा जाने रहमत खो सलाम शमाए बज़ में।
गाल याद है ना गाल केड़ी पे कयम तो हजरत शेर खुदा मुस्तफा जा छा चप मुबारक चुरंदे दिठा किथे कब्र में। अल्लाह अकबर कबीरा। हजरत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमाइन था मुंह सोचो त महबूब अलैहिस्सलाम कब्र जे अंदर ही हींअर छा पिया चवल मां पांजो कन महबूब जे चपन जे भर में कयम। अल्लाह अकबर कबीरा। महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे चपन मुबारकन जे भर में जिए जो कन कयम तो महबूब जी ज़बान ते जारिया रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती। ओ मुझा मालिक मुझी उम्मत जी पारता ओ मुझा मालिक मुझी उम्मत जी पारता ओ मुझा मालिक मुझी उम्मत जी पारता। महबूब पैदा छो तब चवे रब्बे हबली उम्मती ज़ाहिरी दुनिया मा वने पियो तब चवे पियो रब्बे हबली उम्मती। यार ही त आऊं बदनसीब आहियां जेको सही माना में पांजे महबूब सा वफा न करे सकियो। अल्लामा खादिम साहब फरमाइंदा बड़े कम नसीब वो जो करार तक न पहुंचे बड़े कम नसीब वो जो करार तक न पहुंचे दरे यार तक तो पहुंचे भिरे यार तक न पहुंचे। ज़बानी वफा जी गाल करण बिया ज़बानी वफा जी दावा करण बिया मुरीद के में सीने ते गोली खाए हजारों लाशों ॾियण गाल बिया। घर में ही इश्क जी दावा करण बी शय आ पर वो मुझा सोना नबी जी इज्जत और नामूस के मथा पांजो सब कुछ घोरण बी शय आ। रब खां दुआ घुर अल्लाह खां दुआ घुर रब जी ज़ात मौत दे न त गैरत वारो मौत दे। ये बे मानू घर मरी विंदो खबर ही कोन पवंदी। हर रोज जनाजा पिया पढ़ो हर रोज मानू मरन पिया दफनाइन पिया पर यार मौत मरणो हर के किया घर जे खट जे मथा भी ये मानू मरी विंदो केर पुछण वारो कोन हुंदो पर हिकड़ा मरण वाला गाजी मुमताज जेड़ा न 60 लाख मानू जनाजे में अची वने। हिकड़ो मरण वालो खादिम हुसैन रिजविया 1 करोड़ 70 लाख मानू हुन जे जनाजे में अची। गाल इहा है सैयद हजरत अबू बकर हजरत अली अल मुर्तजा पाण फरमाइंदा महबूब जे ज़बान मुबारक जे चपर मुबारक जे वेझो कन कयम महबूब जी ज़ात का चवल रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती। मुझो अकुल जा दुश्मन कलमा पढ़न वारा जेको नबी ज़ाहिरी हयात मुबारक का पर्दो पोश फरमाइण का बाद में कब्र में भी तू जो पे जिक्र करे तो उन जेड़ा चवी त मरी मिटी थी वयो तो उन जेड़ा चवी थो त न गाल सागी आ न ही त मुकद्दर जी गाल आ इत मुकद्दर जी गाल आ जो अबू जहल मक्के में रही करे ब नबी के न सुञाणे बिलाल हबशे मा जी मुस्तफा जी गुलामी इख्तियार करे। हां उतबो मक्के में रही ब नबी के न सुञाणे सलमान फारसी नस्ल दर नस्ल हिकड़े खा बे खा टे खा गुलाम थींदो 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 बेकामदो नेठ मुस्तफा जी बारगाह में पहुंची वने। अल्लामा खादिम साहब फरमाइंदा हा महबूब जी ज़ात लजपाल महबूबा हू तोखे रत्ती बराबर भी तकलीफ पहुंचंदी है तो मालिक की खबर पवंदी आ। जे सलमान फारसी हिक खां विकम जो शाही बादशाह शाही खानदान जो चश्मो चरागा सलमान फारसी हिकड़े खां विकम जो बे वटायो टे वटायो चौथे वटायो नेठ हलंदे हलंदे महबूब जी ज़ात खरीद किस मुस्तफा जी ज़ात उन्हें जी समूरी तकलीफ के पांजी निगाह नबूवत सां ॾिसे पियो। सुभान अल्लाह जॾहिं पर महबूब जी बारगाह में आयो तो महबूब फरमायो सलमान फारसी मुझे अहले बैत में जाए वो इस्लाम शान दींदो आ जे इस्लाम इम्तिहान वठंदो आ तो पोइ इस्लाम शान भी दींदो आ। ऐं तोखे अञा मज़े जी ॻाल्हि ॿुधायां अल्लाहु अकबर कबीरा मुंहिंजे नबी जूं बरकतूं कहिड़ियूं आहिनि। हज़रत शेर ख़ुदा फरमाइनि था मुंहिंजे महबूब जी इहा ॻाल्हि ॿुधी उथण लॻुसि त हिकिड़ी शइ ते मुंहिंजी नज़र पई महबूब जे अखियुनि मुबारकनि जे मथां हिकिड़ो फुड़ो गुस्ल जे पाणी जो पइल अल्लाहु अकबर कबीरा अल्लाहु अकबर। जेको तो चवे नबी मुंह जहिड़ो आहे तव्हां कॾहिं पंहिंजी मैयत जे गुस्ल जो पाणी पीअंदो? हिते त चङनि चङनि जी केरु ओबर पीअण जे लाइ तयार कोन्हे। कुर्बान वञा महबूब तुंहिंजी ज़ात तां सुलह हुदैबिया जे वक़्तु महबूब गुस्ल पिया फरमाइनि
पानी जमीन ते किरण लगे सहाबा ही अगे हथ कन जेको पानी हथ के मिले हथ के लगाए ही पंहिंजे मुंह ते लगाए छॾे जेके पानी न मिले वो बे जो हथ वठे उनते ही हथ लगाए उनके पंहिंजे चेहरे ते मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जुबान मुबारक बात मुबारक मां लुआब मुबारक उछलाइन सहाबा हू भी खणी वठन मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नक मुबारक मां उछलाइन हू भी खणी पंहिंजे चेहरनि जे मथा मले छॾन महबूब महबूबा ऐं अदब सञा तो त मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मुस्तफा जे सहाबन कदर नबी दा है कि जानन दुनियादार कमीने असा के महबूब जे शान जी अञा ख़बर ही कोन पई आ अल्लामा खादिम साहब फरमाइंदा हा त बुजुर्ग फरमाइंदा हन अल्लाह जी जात पांजे महबूब जे कमालात के ढके मोकलियो न त अल्लाह इजहार करे हा त क़यामत ताईं को आम मानू भी मैयत सड़ी वने हा खत्म थी वने जो हडियो पहल हुजन हा मथा भी के मोहम्मद लफ्ज चवे हा तो थी भी जिंदा थी भी रहे हा वो महबूब जी जात तबराउल वरा है अल्लाह महबूब जे नाले में ये कमालात रखया हन सुन्नी तो के लख मुबारक तो हिन सा प्यार कंदो तो इन जो अदब कंदो अल्लाह तो के अदब वारन घरन में पैदा कयो हजरत शेर खुदा फरमाए था अख जे मथा पानी जो फुरो पर फरमाए वो बिस्मिल्लाह करे पानी जो फुरो खयो बात में भी धमकी छड़ियो जो दूहो दी ऐ मुझे जिंदगी जो आखिरी दी कदे ये थियो ही कोने के मुखा सवाल कयो हुजे अली के ने सवाल जो जवाब नहीं दो हुजे मुस्तफा करीम जे अखन मुबारकन जो ने पानी जे कतरे मुझे सीने के खोले छड़ियो ओ सोना तो के लख मुबारक हुजे असा महबूब साहब प्यार कंदा आयो अबू बकर सिद्दीक साहब प्यार कंदा आयो उमर उस्मान अली साहब प्यार कंदा आयो ऐ महबूब जे अहले बैत साहब प्यार कंदा